मसलो इहो आहे त सीएल बराबरी सां असांजो मसइलो हुयो ॾेती लती जो या जॻहियुनि जो वातावरण गुज़री वियो उन में ॾेती लतियूं थींदियूं बि रहंदियूं के अहिड़ा हूंदा आहिनि सौदा जेके न बि थींदा आहिनि उन खां पोइ असांजो फ़ैसिलो रखियो वियो हुयो अलीनास खान दोहरा वटि। ठीक आहे, सभ खां पहिरियों त सीएल बरादरी जा केरु नाला सीएल बरादरी जा मोहम्मद खान सीएल हुयो ऐं उन सां गॾु गॾु उन जो पुटु हुयो अवेस सीएल हुयो, ॿियो उनजो पुटु यासीन सीएल हुयो। असल किथां जा? इहे असल में बोसणनि जा वॾा बोसणनि जा ऐं हिन वक़्तु उहे जेके रहनि था नादिर शाह मालमी रहनि था। ठीकु, हाणे ॿुधायो फ़ैसिले ते छा थियो पोइ? फ़ैसिले ते 8 बजे जो टाइम रखियल हो ऐं असां हुते 9 बजे वञी पहुतासीं। असांजे पहुचण खां अॻु में जेको आहे अल्लाह खां लोह उथी वियो। पोइ असां वापसी आयासीं। वापसी अचण खां बाद में असांखे एस जो वापसी ने मासी फ़ोन कई त तव्हां अचो ऐं थाणे ते अचो माण्हू पंहिंजो ॾियो ऐं उनखां पोइ हुननि असांजे विच में जेको अमीर हो भाउ यासीन खान उमरानी उनखे बि एस जो फ़ोन कयो त बाबा माण्हू तूं पेश कर। यासीन खान उनखे इहो ॿुधायो त बाबा माण्हू कीअं पेश कयूं। वरी असां तारीख़ वठूं था हाणे जेके न पहुतासीं त 2 तारीख़ तव्हां ॾियो उन में असां धुन खे ठाह कराईंदासीं। उनखां बाद में अॼु असां शहर में वियासीं। शहर मां जीअं कमकार सां निकिरी मां हिते पोटू नादर शाह माले ते हिते भाऊ मनठार खान उमरानी उतां जे भरिसां सरसो ऑफिस आहे उते जीअं मां मोटरसाइकिल ते वञा पोइ त मूं ते ओचितो 40-50 माण्हुनि जो हमलो थी वियो। हमलो थी पियो, मां त किरी पियुमि, धक धक लॻा, मुंहिंजो ॾंदु हुन में भॼी पियो आहे हिकिड़ो। उनखां पोइ मां खे माण्हुनि छॾाए वरितो जेके पाड़े जा मूंखे सुञाणनि पिया उहे सभई अची मुंहिंजे मथां किरिया। उन मूंखे हुननि छॾाए वरितो। हुन मूंखे छॾे करे भाउ मुंहिंजे जीअं ख़बर पई ख़ादिम हुसैन फ़ौजी ख़ादिम हुसैन खे मुंहिंजो भाउ अची वञो बेहोश पियो आहे। हुनखे धक ज़्यादा लॻल आहे। बेहोश आहे? हा, हिन वक़्तु बेहोश लॻो पियो आहे। हुनखे धक वग़ैरह तमामु ज़्यादा लॻल आहिनि। हुनखे ख़बर पई त भाउ मुंहिंजे सां मिलंदा। घरां हथे खाली जीअं निकितो निकिरण सां उनजे मथां हुननि खे हथियार बि आहे, डंडा बि हुआ। उन सां गॾो गॾु तमामु वॾो हुननि जो हथियार बंदनि जो हुजूम बि हुयो जंहिं मुंहिंजे भाउ जे मथां हमलो बि कयो। हुनखे धक ॿक बि हयो। उनखां पोइ हुनखे गाॾी में खणी अगवा करे हलिया विया। हिन वक़्तु 4-5 कलाक गुज़रिया आहिनि। असां अस्पताल आया आहियूं त मुंहिंजो भाउ बेहोश हालत में असां हीअ जीअं वापसी विया त हिते जहिड़ो करे हिते एसएच सां कंसल्ट हुया न। अच्छा, एसएच असांखे विच में असां वरी मां धुरन खे आहियां। मुंहिंजो कमु आहे, मां पाबंद आहियां। मुंहिंजो फ़ैसिले ते अमल करणु धुरन जो कमु आहे। 2 तारीख़ 2 डिसंबर ते फ़ैसिलो रखियो हुयो। चाची अलीनास दोहरे ख़बर अथव जेके 10 मिंट लेट थींदा आहिनि त उहो तारीख़ मटाईंदो। इतफ़ाक़ सां ईअं ई थियो। उते पहुतासीं, लेट थी वई, चाचो थी वियो। हुन सां राब्तो कयोसीं। हुन चयो हाणे 2 तारीख़ जो आहे। मां ॻाल्हि राब्तो कयोसीं धुन में जेको आहे हीअ अंडरस्टैंडिंग थी वई आहे जो लेट पहुतियूं आहिनि। बाक़ी इनशाला तारीख़ कराईंदा। चई न मूंखे माण्हू पेश कजे। माण्हू पाण खून में घुरबल त न आहे। सिविल मैटर आहे। जेकॾहिं तोखे ज़रूरत आहे त लोकलनि खे भॻल न आहिनि, मिली त ॿधनि। अॼु इहा ख़बर पई त होॾां को सीएड़ हिते आया। सीएड़नि हमलो करे हिननि सां विढ़िया। विढ़ी करे हिते रखियो त थाणे ते ॾिनो अथऊं। 10-15 मोटरसाइकिलियूं कार में अॻुवा करे सिधो विया आहिनि वारसिने थाणे ते। मूंखे दिला जीअं मिलियो मां थाणे ते पहुतुमि त थाणे ते हीअ अकेलो वेठो। एसो जो वारसिने सां ॻाल्हाईंदो मां चयो भाउ हीउ तो हेॾे झेड़ो बि करायो आहे, माण्हू बि तूं हितां खणे वियो आहे। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? कानून खे त इहा शइ कानून तव्हांखे इहा इजाज़त कोन थो ॾिजो। तव्हां प्राइवेट जेको आहे मसइलनि में एतिरी तव्हां दख़ल अंदाज़ी कयो। चई भाउ मूंखे ख़बर न आहे। अॼु तोखे ख़बर न आहे, खणी तोॾे आया थी हेॾे अॻुवा करे आया आहिनि। न तो हिकिड़ी कमर्शियल एरिया आई आहे सरसो माइक्रो फाइनेंस वारे जो। हितां मुंहिंजे ख्याल सां सीसीटीवी कैमरा उनजे बावजूदि उते इहा शइ करे जो ॾाढो थी वियो। एतिरो ॾाढो थियो आहे। सीसीटीवी थी आहे। वरी उनखां पोइ जॾहिं उते पहुता ॿीहर मुंहिंजो राब्तो थियो आहे। माण्हू तो वटि अची मोटे आया आहिनि पर जी मां हिनखे जवाबु ॾिनो आहे, मोटाए खणी विया आहिनि। पोइ जॾहिं वापसी में आया त टैक्स पंहिंजो ड्राइवर ऐं प्लस में हिकिड़ो थी चयो आहे सीएड़ दादिलो जंहिंखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। गाॾी बि हुते लाकअप में जेल ते थाणे ते आहे ऐं हमरा बि हिकिड़ो सीएड़ जेको आहे लाकअप ते आहे। उहा अधु जो लेटर वठी असां थाणे ते पहुता आहियूं। कहिड़ी अपील करणु चाहींदो? असां अला अख़्तर खे इहा अपील कंदासीं ख़ुदा कानून अहिड़ा मुआफ़िज़ असांखे ॾियो, कम से कम ॾियो। न आहे पब्लिक जो ख़ैरु घुरनि। ॼाणी वणे हीउ जेको जेको झेड़ो कराइनि था त इहो मुनासिबु न आहे। जॾहिं हिकिड़ो कंहिंखे विच में आणनि बि था या त हुननि ते फैस कयो। अगरि जे न आहे त तव्हां कानून कार्रवाई करो। एफआईआर करे धुरनि खे कोर्ट मोकिलियो। कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिए। पर हिकु धुर अचे थी एतिरो त हुनखे सपोर्ट आहे न विढ़ंदा रत तरी हद में। ऐसे के जाऊं धरती माण्हू वे गाॾी में हितां कम से कम 16 किलोमीटर ॿाहिरि थाणो 16 किलोमीटर उनखे खणी था वञो बेहोश हालत में पियो आहे। वरी उते पुलिस खे ख़बर पए थी पोइ रिसीव नथी करे। हाणे असांखे मेट्रो खिची में थो पए। वरी उनखां मोटी अची पोइ साॻियो ई कंसल्ट थाणे ते जेको आहे उते जेको आहे पहुचाइनि था।
असांजो मुतालबो इहो ई आहे त जिन एतिरी नज़री कई आहे हुनजे मथां FIR ते ऐं पुता करणु थोरो अहिड़े ऑफिसरनि ते तवजो ॾियनि ऐं इन्हनि खे इहा हिदायत कई वञे त अहिड़ो ला अमल न कयो जंहिंमें माण्हुनि में बेचैनी पैदा थिए।